दोस्तों, वॉइस ऑफ इंडस्ट्री पारां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवंजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तों, अॼु असां सकाफ़त जे हवाले सां हिकिड़ी ॿी वीडियो अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हिन वीडियो जो जेको मुख्य मौज़ू आहे उहो आहे सिंधी सकाफ़त जो बेमिसाल ओताक कल्चर। सिंधी सकाफ़त रुॻो टोपी अजरक ऐं पटको कोन्हे, पर इन सां गॾु ॿियूं बि केतिरियूं ई हुस्नाकियूं आहिनि जिन ते असांखे सदाईं फ़ख़्रु रहंदो। सिंधू तहज़ीब जेका सॼी दुनिया में आगाटी तहज़ीब आहे, उन तहज़ीब मां असांखे केतिरियूं ई अहिड़ियूं निशानियूं मिलनि थियूं जेके सिंध जे सदाबार कल्चर खे हथी वठराइनि थियूं। सिंध जी सकाफ़त में हुनर बि आहे त आर्ट जा बि शाहकार नमूना आहिनि। लोक रवायती खाधनि खां वठी लोक गायकीअ ताईं, हथ जे हुनर खां वठी जिंदीअ जे कम ताईं, ॻह गिटनि खां वठी शाल ऐं खेस ताईं सिंधी सकाफ़त जा कई शाहकार नमूना आहिनि। उनखां सवाइ सिंध जो महिमान नवाज़ वारो मिसाल त सॼी दुनिया जे मथां हावी रहियो ई रहियो आहे। माज़ीअ में सिंध जूं ओताकूं दर्सगाहूं हूंदियूं हुयूं जिते इल्मु, अदब ऐं साञा जा सबक़ पढ़ाया वेंदा हुआ। हिन वक़्तु जेतोणीकि ओताकनि जो उहो कल्चर घणे क़दुरु घटिजंदो पियो वञे, उनजो वाहिद सबबु मुआशी अबतरी आहे। उन जे बावजूदि अञा सिंध में केतिरा ई अहिड़ा ॻोठड़ा असांखे नज़र अचनि था जिते ओताकूं अॼु बि आबाद आहिनि, जिते अॼु बि शाह साईंअ जी वाईअ जी झुंगार ॿुधिजे थी, जिते अॼु बि मच कचरियूं ऐं मेला मचनि था, जिते अॼु बि गुजारतनि ऐं ॾोर बैतनि जा दौर हलनि था। अहिड़नि ओताकनि में असांजी सिंध जे हिकु सुलछणे इंसान शहज़ादे महर जी ओताक बि ॻणाए सघिजे थी। हीअ ओताक काज़ी अहमद शहर खां ओलह तरफ़ ॾेड़ान रोड ते फ़क़ीर मियांदाद चांडिये जे म्यूज़ियम जे साम्हूं आहे, जिते तव्हांखे मोर बि नज़र ईंदा त हरण बि छालूं ॾींदे नज़र ईंदा, जिते तव्हांखे मेहुनि जो धण बि नज़र ईंदो त उते तव्हांखे लतीफ़ जा बैत बि ॿुधण लाइ मिलंदा। शहज़ादे महर ई नंढड़ी पर ख़ूबसूरत ओताक ठाही आहे जंहिंजो नज़ारो तव्हां पाण हिन वीडियो मां करे सघंदो। वधीक तव्हां ॿुधो ऐं ॾिसो असांजी हीअ वीडियो ॾिसण खां अॻु में तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदुसि त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो ऐं उन सां गॾोगॾु असांजी हीअ वीडियो वधि खां वधि शेयर कजो त जीअं सॼी सिंध बल्कि पूरी दुनिया ताईं असांजी हीअ वीडियो पहुचे ऐं सॼी दुनिया असांजे सिंध जे ओताकी कल्चर खां वाक़ुफ़ु थिए। हाणे पाण वधूं था प्रोग्राम ॾांहुं अॻिते।
इंडस्ट्री भी पारां सभिनी खे भलीकार। असां हिन वक़्तु वेठा आहियूं तालके काज़ी अहमद में ॻोठ ग़ुलाम मैतर महर में। मूंसां गॾु मुंहिंजा दोस्त माशूक दारे जो ऐं सिकंदर हुनर बि आहिनि। असां हिते जिते सॼी सिंध में असां घुमूं था फिरूं था ॾिसूं था, असां वटि तक़रीबन ओताकी कल्चर ख़तमु थींदो पियो वञे। उन दौर में वरी जेकॾहिं किथे ॾिसिजे थो की माण्हू जे शौक़ खे ज़ौक़ खे त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। ऐं असां हिन वक़्तु वेठा आहियूं हींअर शहज़ाद महर जी ओताक ते। हीअ निज कल्चरली ओताक आहे। हिते तव्हांखे हरण बि नज़र ईंदा, हिते तव्हांखे मोर बि नज़र ईंदा, हिते तव्हांखे माल बि नज़र ईंदो, मेंहूं बि नज़र ईंदियूं। ऐं हीअ जेका लांडी ठहियल आहे इहा बि निहायती ख़ूबसूरत आहे। उन सां गॾोगॾु हीअ मस्जिद बि ठहियल आहे। हीअ हालांकि को एॾो वॾो को जागीरदार बि कोन्हे, एॾो वॾो को ज़मींदार बि कोन्हे, को नंढड़ो सिंध जो हिकिड़ो नंढड़ो आबाद घर आहे। पर हिन जो इहो शौक़ु आहे, हू हिकिड़े सिंध जी विञायल जेका असां ईअं खणी चऊं त विञायल कल्चर आहे उतां कल्चर, उन कल्चर खे ॿीहर ज़िंदा करणु चाहे थो। ऐं असांजी हीअ वीडियो जेके बि दोस्त ॾिसनि पिया, ऐं उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हिन वीडियो खे ॾिसो, हिन मज़ा तव्हां हासिलु करियो, पिरायो ऐं पंहिंजे ओताकनि खे एॾो ख़ूबसूरत बणायो। त असां चाहियूं था त असां ख़ुदि शहज़ादे महर खां हिन पंहिंजे शौक़ु बाबति, हिन पंहिंजे सॼे जेको सिस्टम बाबति कुझु ॿुधूं ऐं तव्हां बि उन्हनि मां इस्तफ़ादो हासिलु करियो। अदा हीअ तव्हां जेका हीअ सुठी जेका ओताक ठही आहे, हिन जे अंदरि जेका हिन जी जेका छित आहे या हीअ ॾिसूं था पिया एॾो ख़ूबसूरत आहे। जानवर बि रखिया आहिनि, हरण वग़ैरह, हीअ पखी बि आहिनि। त हीअ सॼो जेको शौक़ु आहे इन सॼे हवाले सां तव्हां छा चवंदो? असां बि चवंदासीं हीउ हिकिड़ो असांजो शौक़ु आहे दिली, ऐं असां सिंधियुनि माण्हुनि जी एतिरी सुञाणप आहे ओताक अॼुकल्ह ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदियूं थी वञनि। असां वाक़ई एतिरा वॾा ज़मीनदार बि न आहियूं, पर हिकिड़ो असांजो शौक़ु आहे। मुंहिंजो वाल साहिबु आहे ग़ुलाम मैतर महर साहिबु, हीअ उनजो शौक़ु आहे। पोइ उन सां गॾु असांजी उन सां थी हूंदी आहे हीअ हरण आहिनि, या हीअ मुंहिंजी लांडी ठाहिरायल आहे, हिनखे मथां पको करायल आहे। पहिरां मां हिनखे पको करायो, पोइ वरी दिली शौक़ु हिकिड़ो थियो हिन जे हेठां मां लांडी छो न ठाहिरायां, पोइ मां उहा ठाहिराई। उन जे हवाले सां हर साल मां हिते हिकिड़ी कचहरी बि मच कचहरी बि मां हर साल हिते कराईंदो आहियां। जेको सुठा सुठा दोस्त ईंदा आहिनि या पंहिंजे हिसाब सां, या हीअ मुंहिंजो पंहिंजो माल जो शौक़ु आहे। बसि हिकिड़ी मां सिंध जी सकावत सम्झी मां पंहिंजे उताक खे बसि मां जेको टाइम हूंदो आहे मां हिनखे ॾींदो आहियां, या मुंहिंजो वाल साहिबु आहे उहो बि हिनखे ॾींदो आहे। पोइ उन हिसाब सां बसि असांजो हिकिड़ो दिली शौक़ु आहे। हीअ तव्हां दोस्त आया हो जो निहायती साईं माशूक दारे जो आहे। हीअ मुंहिंजो मामा साईं आहे, रहीम बख़्श महर लकी शाह सां गॾु रहंदो आहे। ऐं उनजे हवाले सां वरी असांजो शौक़ु आहे हिकिड़ो दिली। असांखे तमामु घणी ख़ुशी थिए पई। ऐं गॾोगॾु तव्हां जेका मच कचहरी जी ॻाल्हि कई त दिलि चए थी त जेको सो अहिड़ी कंहिं मच कचहरी में असां बि शामिलु अची थियूं ऐं जेको सो राति जो हिते मच ते वेही तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधूं ऐं हितां जे सुगड़नि खे ॿुधूं, ॻोठाणनि खे ॿुधूं। पर इनशाला ज़रूरु कॾहिं न कॾहिं क़िस्मत साथ ॾिनो त हिते वरी ईंदासीं ऐं तव्हां सां मिलिबो, ॿियनि दोस्तनि सां मिलिबो, हितां जे माण्हुनि सां मिलिबो। ऐं असांजो दोस्त आहे माशूक दारे जो, उहो हितां जे मच कचहरियुनि में शहज़ाद सां जहिड़ो करबां ॿेली रहियो आहे। त पाण हाणे ॿुधूं था माशूक दारे जो पंहिंजे सॼे जेको माहौल मुतालिक़। वॾी महिरबानी आली नवाज़। शहज़ादो मुंहिंजो शहज़ादनि जहिड़ो दोस्त आहे। शहज़ादो महर रुॻो नाले जो शहज़ादो न आहे, पर शहज़ादो हिकिड़ो ख़ूबसूरत इंसानु आहे ऐं हू ॾाढो मुहज़िब आहे, फ़ज़ीलत भरियो आहे। ऐं हुन पंहिंजे ॻोठ में हीअ साईं जो वाल साहिबु आहे, साईं ग़ुलाम मैतर शाह जो, हुन पंहिंजे ॻोठ में हीअ जेका ओताक क़ाइमु कई आहे, उते जेके हीअ हरण रखिया आहिनि, मोर रखिया आहिनि, या हुनखे जेको माल जो जेको शौक़ु आहे, हिन ओताक खे जेको जीआरण जो शौक़ु आहे, हीअ ओताकूं जेके आहिनि उहे अहिड़ियूं दर्सगाहूं आहिनि जितां असांखे सान्या जा सबक़ मिलनि था। असांजे इख़्लाक़, असांजी तहज़ीब हिननि ओताकुनि ऐं उन्हनि ओताकनि खे जेकर अहिड़े दौर में को माण्हू जीआरियो थियो त असीं उनखे जस ॾियूं था, जेको अहिड़ा हकारी शौक़ु, अहिड़ो सुहिणो छपर बि रखे थो, माल बि रखे थो ऐं उहो पंहिंजो हिकिड़ो ख़फ़्त बि करे थो। पर हुनजो जेको ख़फ़्त आहे उहो ॾाढो पॉज़िटिव ख़फ़्त आहे। गुज़िरियल साल हिते मच कचहरी जेका थी हुई उन में इंतिहाई सुहिणा असां सुघड़ ॿुधा, उन्हनि खे ॿुधा। ही मक़सदु आहे त उहो बाशौर
असीं चवंदा त सिंध जो हिकिड़ो बाशहूर आबादगार आहे ऐं हिकिड़ो नंढड़ो वॾेरो आहे, जंहिं न रुगो इन तरफ़ न रुगो हिकिड़ो सुहिणो छप्पर ठाहियो आहे, न रुगो हिकिड़ा हरण रखिया आहिनि, न रुगो मोर रखिया आहिनि, न रुगो जानवर रखिया आहिनि, पर हुन जे पंहिंजे बछड़नि जे तइलीम ॾांहुं बि एतिरी तवजह आहे। हुन जा जेके बि पुट आहिनि, ऐं शुक्र अलहमदिल्ला हू 6 पुटनि जो पीउ आहे, उहे मक़सदाद तइलीम हासिलु कनि था ऐं हू उन्हनि जे आला तइलीम जे लाइ मक़सदाद चाहे पियो। त असीं इहो ई पैगाम ॾींदासीं सिंध जे ॿियनि साथियुनि खे बि त भई तव्हां पंहिंजे बनीअ ते, तव्हां पंहिंजे उताकुनि ते, तव्हां पंहिंजे औलाद ते तवजह ॾियो, उन्हनि जे तइलीम, उन्हनि जी तरबियत, उन्हनि जे अख़लाक ऐं किरदार ते। शायदि सॼी सिंध में अहिड़ा सवें शहज़ादा पैदा थी पवनि। कुदरत वारा कोटा कोट बनाए धरतियूं, शसी सिज चंड तारा कंतियूं, जिनजो अंत न पारा। कुदरत वारा जॾहिं वणनि ते वाओ अचे थो, पन पन मां पढ़िलाओ अचे थो। जॾहिं वणनि ते वाओ अचे थो, पन पन मां पढ़िलाओ अचे थो। छिम छिम जा छिमकारा कुदरत वारा गुलनि अंदरि सुरहाण भरी थो, मोतियुनि सां राण भरी थो। हीरा लाल हज़ारा कुदरत वारा चुंब चतुन ऐं चीहनि खोली, बुलबुल कोयल ॿोली ॿोली, मोर नचनि नामी यारा कुदरत वारा वाॼ टकनि वसकारा कुदरत वारा। मां कुझु सुर में थो ॿुधायां शाह साहिब जिन खे पंहिंजे मुख़्तलिफ़ शाइरनि ॻायो आहे। उमर मारी वाझाए वतन खे आऊं जे हित मोयास, त गौर मुंहिंजी सुमरा कज पवारनि पास, ॾिज ददण ॾेह जे मंझा वलनि वास, मुयाई जियास वञे मड़ मलीर दे। सोणी में यार घड़ो भॻो घोरियो पाणा हो हिजाब, वाॼट वॼे वजूद में रहियो रो रुबाब, साहड़ रिय शराब आऊं घड़ो ई घोरिया। ससी पुनो कंडा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि, आंगरांगो ठेन मिड़े चिपू पेर छिननि, चीचुनि मां चिया करे जे रेला रत वञ, वींदे दां पिरनि जुती जात न पायां। मूमल राणो उभे उभारियां निखड़ सभु नई विया, हिकु मयो ॿियो मेंदरो राति सॼी सारियां, ॻोढ़ा ॻल ॻाड़ियां सूरज शाकू कढियूं। नूरी ॼाम तव्हांजी तूं समूं ऐं गंदरी मोह में एबा पार, पसी लिय लेगार मता मांगर मटी। सोरठ राय ॾियाच दातारे मगते कोन वसीलो विच, साई ताल तंदनि जी साई चारण चित, जे हिते जे हुत त ॻाल्हि मिड़ियाई हिकिड़ी। लीला चनेसर पोॼा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा, समुधो मूं ते वेर कोजी कन प्रियतड़ी।